हिते असां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महर वेझो कमू गडाणी में वॾे भाउ हथां बंदूक जो फायर थियण सबब संदसि नंढो भाउ मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां शेयर कंदासीं। 9 सालनि जे माजिद गडाणी खां ओचितो फायर थियण जे नतीजे में 6 वरियनि जो नासिर गडाणी मौक़े ते ई मारिजी वियो। अवां ख़बर शेयर कंदासीं। माजिद ऐं नासिर बंदूक खणी रांदि खेॾी रहिया हुआ त ओचितो फायर थियो। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खानपुर महर वेझो कमू गडाणी में वॾे भाउ हथां बंदूक जो फायर थियण सबब संदसि नंढो भाउ मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महर वेझो कमू गडाणी में वॾे भाउ हथां बंदूक जो फायर थियण सबब संदसि नंढो भाउ मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे खानपुर महर में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मेहर महर। जी मेहर, छा तफ़सील आहिनि, आगाह करियो। जी, खानपुर महर थाने जी हद सरदारगढ़ वारे इलाइक़े में ॻोठ आहे कमू गडाणी, जिते अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। खानपुर महर ॻोठ कमू गडाणी में वॾो भाउ आहे, उनजे हथां जेको आहे बंदूक जो फायर थियण सबब जेको आहे उनजो नंढो भाउ आहे 5 वरियनि जो नासिर पुट निसार अहमद गडाणी जेको मौक़े ते फौत थी वियो आहे। इन सिलसिले में जेको नींगर फौत थियो आहे उनजे ॾाॾे कलंदर बख़्श गडाणी जो चवणु आहे त संदसि मासूम नींगर जो जेको वॾो भाउ आहे उहो बि तक़रीबन 8 वरियनि जी हुनजी उमिरि आहे ऐं उहो बंदूक सां घर अंदरि जेको सो रांदि करे रहियो हो त उन दौरान अचानक फायर थियो आहे, जंहिं सबबु उनजो नंढो भाउ जेको आहे 5 वरियनि जो उहो नासिर उन सां गॾु बीठल हो त उनखे फायर लॻण सबबु उहो मौक़े ते फौत थियो आहे। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त फौत थी वियल नींगर जेको आहे उनजो जेको लाश आहे पोस्टमार्टम लाइ खानपुर महर जी तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं इतफ़ाक़ी वाक़िए जी रिपोर्ट पिणु दाख़िल कई वई आहे। वधीक मामले जी जांच कई पई वञे। जी।